अचो तहां के मदीने जे मीर जी हदीस ॿुधायां। साईं फरमाइनि था ला तसुब्बू अस्हाबी फलो अन्न अहदकुम अनफक मिस्ल उहुदिन ज़हबन मा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफहू। मुझे सहाबन के गारियूं न ॾिजो। अगे तरीदा जेके लिखियल ज़ाहिर खुल्लम खुल्ला शिया, पर हाणे अहिड़ा बि पैदा थिया आहिनि सिंध अञा असांजी बचियल आहे। हमेशा खां फितना आया आहिनि पंजाब मां। पंजाब जा साईं वठ वठा फलाणी फलाणी हिकड़ा त ज़ाहिर में सुन्नन वारी निमाज़, सुन्नन वारा तरीक़ा, साहबन के गारियूं घणनि खे न, ऐं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा ते बि लानत न, नऊज़ बिल्लाह। पर नबी जे सहाबियन हज़रत अमीर मुआविया सां बोस, उन सां अनाद, उन जे लाइ ग़लत सोच रखण। मां अर्ज़ करे वञा सुहिणा, जंहिं बि शइ जी निस्बत मदीने जे मीर सां जुड़ियल आहे, सरकार चयो मुझे सहाबन के गारियूं न ॾिजो। हाणे उम्मती वरी सडराए उम्मती, सडराए गुलाम, सडराए नौकर, सडराए तन, सडराए तसैमा मानी जो ॿार आहियां, ऐं नबी जे सहाबन के गारियूं ॾे, नबी जे सहाबन के घटि वधि ॻाल्हाए, नबी जे सहाबन लाइ बुरा लफ़्ज़ कढे। साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हां मां को हिकिड़ो उहद जबल जेतिरो सोन ख़र्च करे, बे पासे मुझो सहाबी हिकड़ो मुद्दो खर्च करे, तहांजी उहद जबल खां वधीक अल्लाह ताला मुझे सहाबन जे मुद्द में शान रखियो आहे। छो त उन्हनि जी निस्बत मदीने जे मीर सां सब सहाबी शान वारा, सहाबियत जी लिहाज सां मर्तबे वारा, इज्जत वारा, मकाम वारा। पर याद रखो सुन्नियो, अहले सुन्नत जो अकीदो अफजलियत सिद्दीक वारो त सहाबी त सब शान वारा, पर सभनी सहाबन में वडे शान वारो, वडे इल्म वारो, वडे मकाम वारो, वडी तकवा वारो, वडी परहेज़गारी वारो ॿियो केर कोने को। जे तई सुन्नी आयो त सुस्ती करे न, हथ मथे खणी चइजा आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक जी ज़ात आ। कुरान मां साबित आयत ॿुधायां, ला यस्तवी मिनकुम मन अनफक मिन क़ब्लिल फ़त्हि वक़ातल उलाइक अअज़मु दरजतम मिनल्लज़ीन अनफ़क़ू मिन बअदु वक़ातलू वकुल्लन वअदल्लाहुल हुस्ना वल्लाहु बिमा तअमलून खबीर। ला यस्तवी मिनकुम मन अनफ़क़ मिन क़ब्लिल फ़त्हि वक़ातल। असां के घणा चंदा साईं साईं के मुफ्ती साहब ता बादशाह माण्हू आयो, तहीं वरी मुक़ाबलो था करायो, मुक़ाबलो कराबो छा? मां चयोसि असां त मुक़ाबलो कोन करायो आहे, असां कोन करायो आहे, असां ते त एतराज़ थिए थो, मुक़ाबलो करायो। कुरान छा थो चए? ला यस्तवी मिनकुम मन अनफ़क़ मिन क़ब्लिल फ़त्हि वक़ातल। सहाबा ॿ क़िस्म जा, हिकिड़ा जन हिजरत खां पहिरियां नबी जी गुलामी कई, ख़िदमत कई। अल्लाह तो चए ओ लारकाने वारो असी मुक़ाबलो कोन था करायूं, ख़ुदा पियो चए इहो एतराज़ असां ते कोन्हे, इहो एतराज़ ख़ुदा ते आ। अल्लाह तो चए जन मक्के जी
फतेह खां पहिरियां ख़र्च कयो अल्लाह जे राह में, जिहाद में, दीन जे गुलामी में। उहे माण्हू ऐं ॿिया उहे माण्हू जन मक्के जे फतेह खां बाद में ख़र्च कयो आहे, ॿई बराबर कोन्हे के। मक्के जे फतेह खां पहिरियां इस्लाम में एतिरी तक़वियत, एतिरी ताक़त, एतिरी बज़ाहिर पावर कोन हुयो, पर उन टाइम ते ख़ुद मक्के शरीफ़ जे अंदर जॾहिं मदीने जे मीर नबुवत जो ऐलान कयो, लारकाने वारो तई सुन्नन खे छडियो। शीयन जे किताबन में खुद लिखल आहे त हज़रत अली अल मुर्तज़ा उन वक्त में जवान अञा न थिया, नंढड़ी उम्र, नंढड़ी उम्र वारो ॿार मैदान ते कोन ईंदो आहे, क़िताल कोन कंदो आहे, जंग कोन कंदो आहे, जिहाद कोन कंदो आहे। मदीने जे मीर जे पाक जिस्म ते जॾहिं पत्थर वसाया पे विया, उन टेम ते मैदान ते मुर्स थी बीहण वारो ॿियो केर कोन हुयो, हुयो त यारे गार हज़रत अबू बकर सिद्दीक़ वफ़ादार हुयो।